नाज़रीन अस्सलाम वालेकुम। वेस्ट टीवी न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चारो हाज़िर आहियां। नाज़रीन पाकिस्तान में टिकटॉक एप्लीकेशन बंद थियण सबब टिकटॉक परेशान हाल। चोर चमाली जे टिकटॉक स्टार मिस्टर साईं 110 पारां टिकटॉक बंद थियण खिलाफ एहतजाज। नाज़रीन चोर जमाली खां उमरान कोंजाई जी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान में टिकटॉक एप्लीकेशन जी सर्विस बंद थियण खिलाफ चोर जमाली जे टिकटॉक स्टार मिस्टर साईं 110 चोर जमाली प्रेस क्लब पहुंची एहतजाज कंदे चयो त पाकिस्तान में हथ वठी टिकटॉक जी सर्विस बंद कई वई आहे। टिकटॉक इहा वाहिद सर्विस आहे जिथे नौजवाननि खे पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करण जो मौक़ो मिले थो। जेके माण्हू उन जो ग़लति इस्तेमालु कनि था उन्हनि ते बैंड लॻायो वञे, पर सर्विस खे बंदि करे हज़ारे नौजवाननि खां अहिड़ी तफ़री सर्विस घुरी वञे। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में टिकटॉक जी सर्विस हले पई, सिर्फ़ु पाकिस्तान में उन जी बंदिश लॻाई वई आहे। उन्हनि मुतालबो कयो ऐं घुर कई आहे त पाकिस्तान में जल्द खां जल्द टिकटॉक जी सर्विस बहाल कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।